नाज़रीन, सुल्तान कोट में बि जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाइण जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, बिनी जानन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे ख़ुशी में जश्न ईद मिलादुल नबी सुल्तान कोट ऐं भरपासे हमायूं शरीफ़ जागण ऐं मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि उतां निकिता आहिनि, जेके काफ़िलनि जे सूरत में रवां दवा आहिनि। असांखे माशाअल्लाह अल्लाह जे करम व फज़ल सां तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अल्हम्दुलिल्लाह, हज़ारनि जी तादाद में आशिक़ान रसूल असां सां गॾु आहिनि ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी आहे। तव्हां सभिनि ऐं अहले इस्लाम ऐं पूरे पाकिस्तान खे मुबारक हुजे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद, सरकार की आमद, हुज़ूर की आमद। अॼु महबूब साईं जी आमद जो ॾींहुं आहे। असां सभु गॾिजी ख़ुशी मल्हायूं था। जेको आहे सभु खां वॾे में वॾी ईद असांजी इहा आहे। ख़ुशी आहे, असांजी ईद आहे। असांजो महबूब करीम इन ॾींहं ते ॼावा आया, असांखे ख़ुशी थींदी आहे इन ॾींहं ते। जीअं आका जो मिलाद वधंदो वेंदो, इंशाअल्लाह ईअं आशिक़ान रसूल वधंदा वेंदा। सरकार की आमद, मरहबा। इन्हनि जो इहो चवणो हो त हर साल जीअं असां ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इन्हनि जो इहो चवणो हो त हीअ जेको आहे त जेके हितां जा रहवासी पूरे सिंध वांगुरु इहे हिते बि मल्हाए रहिया आहिनि। इसरा अली चांडो KTN न्यूज़।